हाँ बाकी थी सके तो सुभाणे मां अवां वटि चक्कर हणी अचां। मतलब त बानू बेगम जी कावड़ अञा घटि नाहे थी? जुलेखा बानू अलॻि रहण जी धमकी पई ॾे। कोई त इहा सुठी ॻाल्हि आहे, तव्हां अची मूंसां गॾु रहो। जुलेखा जेकॾहिं बानू मूंखां अलॻि रहण लॻी न त सॼो ॻोठ मूंखां खिलू कंदो। माण्हुनि जी त आदत आहे पंहिंजे मथां टोकू करण जी। छा चवंदा ॻोठ वारा त जेको माण्हू पंहिंजी ज़ाल सां इंसाफ़ नथो करे सघे वो ॿियनि सां कहिड़ो इंसाफ़ कंदो? इन जो इहो मतलब त बानू बेगम खे तव्हां परचाईंदा रहंदव ऐं मोॾे तव्हां न ईंदव। मूं चयो न त सुभाणे मां अवां वटि चकर ॾियण लाइ ज़रूरु ईंदुसि। पोइ बि तव्हां सुबुह जो ईंदव, कलाक ॿ कलाक वेही वरी वापसि हलिया वेंदव। पोइ राति जो छो नथा अचो, हिते अची रहो। सुलेखा बेगम ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। जेसिताईं आउं बानू बेगम खे राज़ी नथो कयां तेसिताईं तो वटि राति नथो तरसी सघां। बानू बेगम राज़ी थियण जे लाइ इहो शर्त रखंदी त मूंखे तव्हां तलाक ॾियो। पोइ छा हुनखे राज़ी करण जे लाइ मूंखे तव्हां तलाक ॾींदव? अलाही न कंदो जुलेखा। चवाण तो अॼु परेशान न थी, आऊं बानू बेगम खे राज़ी करे वठ। ठीकु आहे, तूं भले ज़ोर लाए ॾिस, पर सुभाणे तूं अचिजांइ। हाँ हाँ पहुची वेंदुसि मां, हाणे परेशान न थी। ठीकु आहे, खुदा हाफ़िज़। खुदा बख्श यार तू छोकरे खे वठी अचण में ॾाढी जल्दबाज़ी कई आहे। छोकरीअ जो रिश्तो बि हंधि थियल आहे, अञा तो टुटो कोन्हे। निज़ाम मां छोकरे खे वठी आयो छोकरी ॾेखारण जे लाइ, निकाह जे लाइ न। जो तूं एतिरो नाराज़ थो थी। अदा नाराज़ कोन तो थियां पियो, मां रुगो इहो तो पुछां त छोकरे खे ॿुधायो अथई त छोकरीअ जो बि हंधि रिश्तो थियल आहे? चाचा निज़ाम इहा त मूंखे ख़बर ई न आहे, न ई वरी मूंखे हिननि ॿुधायो आहे। जेकॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा न मां हिते कॾहिं बि कोन अचां। सफ़ा को खुदा बख्श ॿार आई ज़ाम तो त रिश्ते ॾियण जो असांखे आसरो ॾिनो। मूं तोखे चयो हो त हिकिड़े हंधि रिश्तो थियल आहे, उते फॾो हले थो पियो। जेकॾहिं उतां टुटो त पोइ सोचींदासीं। खुदा कंदो त रिश्तो कोन थींदो। अरे पिट न निभागा, पिट न। अलाह कंदो चाचा, अलाह कंदो तव्हांजी छोकिरी जो उते रिश्तो थी वेंदो। पर जेकॾहिं नथो थिए त पोइ सोचींदासीं। बाबा जे अहिड़ी ॻाल्हि आहे न त मां फोन करे खुदा बख्श खे ॿुधाए छॾींदुसि। ठीकु आहे चाचा। नवाब अञा ये फॾन वारा कम नथो छॾी न? सिकंदर मस्त फॾो न त जॾे जो जॾो ऐं दरगो वॾे अकबर खान जी गोड़ ते पिया हूंदा आहिनि। जुआन जा तो गात लॻाई न, तॾहिं तो ईअं ॻाल्हाई। असां खां टरी पासो कयो। अरे ॾे तो बि ॻाल्हाइण शुरू कयो आहे। ॿुधो असां वॾे अकबर खान जे कुल्हे ते नवाब खान हथ पियो न त दूर थी वेंदो न त मंदा त नाके ॿिरनि में थियंदो आहे। तव्हां ख़ैर घुरो जो अकबर खान जा हथ तव्हां में न पवनि। रत असली ॻोल्हा न लभंदव। जॾहिं अकबर खान जा हथ पिया न त हुनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। तव्हांखे भला अकबर खान सां धमकाइण लाइ मोकिलियो छा? दोस्तू लॻे त ईअं थो ही पंहिंजी पर में असांखे धमकाइण आया आहिनि। अरे शमू तूं त ॿुधा, तूं कॾहिं कानी जे बगल में जी लिकोई। ही मुंहिंजा कहिड़ा दुश्मन आहिनि जो मां हिननि सां गॾु न हुजां? ही त तुंहिंजा दुश्मन न आहिनि, पर तूं त सुल्तान जो दोस्त आहीं न। पर हिननि सां गॾु कीअं? सुन असांखे घणो होच मुंहुं न कढो त दूर करे छॾींदासीं। अरे सिकंदर तो सॼी खारस वरितो आहे, तॾहिं तो सरनि ते पुठा रहंदो वती। दिमाग़ तव्हां जो फिरियल आहे। गुलाब खान तूं मां जाफरा ॾिस धीअ जी हल ॾे हल। इहो त वक़्तु ॿुधाईंदो नवाब त केर थो कंहिंखे न पूड़े। अचो पुट, हिन मोए त एहो मोए मलूक के घर में हिराए छॾियो आहे। तूं रुगो घर खां थोरो ॿाहिरि तो वञे न त हू सहे वांगुरु टिपक 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 कंदो अची खट ते सवड़ विछाए टिपको ॾेई वेही तो रहे। ॿुधा हाणे हिन मोए खे कयां छा? ज़ाहिरा मूं हुनखे जॻह ॾेई छॾी आहे पैसनि। हुन वीचारे लख रुपया भरिया, लख रुपया।
राहू पंहिंजे जगह में न विहंदो ॿियो काॾे वेंदो। बुध बुध बा बुध पिणे जो ख़बरूं केड़ो तो बयान करे। हम आज मां सॼो ॾींहुं घर में आहियां, बस रुगो दुआ कर त इहो मलूक रो घर में अचे ॾिस जाए अहिड़ो तो असर कयांसि, अहिड़ो तो असर कयांसि जो ॿीहर भुलिजी बि असांजे घर न ईंदो। यार तूं मलूक खे छा कंदी? बाबा तूं पीउ आहे तॾहिं तुंहिंजे मथां मां हथ खणी नथो सघां, पर हिन मलूकड़े जा त मां उज़बा उज़बा भञंदुसि। रुगो अचे हिते ॾिसां त कीअं थो अचे। खबरदार खबरदार, मता ने मलूकड़े में हथ विधो अथई सिधो थाणे ते उल्टो टंगराई थी। हथ न विझजांसि। मलूक जे केस मां पाणे छुटी ईंदुसि, तूं मूंखे छॾाइण न अचे थाणे ते बस न। अरे अबा आऊं त चवां थी अॼु इहो मो सांडो अचे घर मलूक पोइ पिणे खे मलूक खे ॿधी इन कमरे में बंदि करे था छॾियूं सा, पोइ धरी मां उछले पिया मानी टुकर ॾींदासीं न। वॾी काठा हो की थी वई ॿियो हाणे तूं जाड़े खान खे कोठीअ में बंदि कराईंदी आहे। हा बाबा अम्मा बिल्कुलु सही थी चए, तुंहिंजो इलाज ई इहो आहे, तोसां ईअं ई करणु घुरिजे। बाबा ॿई भली तव्हां केॾी बि गैपी कंदो न लुचंदो पुछंदो हेॾे होॾे थींदो वरंदो कुझु मूं बाबा जगह जो सौदो करे छॾियो आहे, फाइनल फ़ैसिलो करे छॾियो आहे, तव्हांखे हाणे इहा जगह खाली करणी पवंदी। हाणे हाय ठही तो ॾाढो। अबा ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं इहो मलूक चपड़ो असां खां ही घर खाली करायो तो तबासी बुढ़ी मरू ढकण जे ढुक में बुढ़ी मरू ॿियो छा दिमाग़ अची हिन जो ख़राब थियो आहे। हाणे साईं मलूक तो असां खां जायूं खाली कराए। अदा मुंहिंजी शादी में कुल 3 ॾींहं बचिया ऐं तव्हांजे मथे ते जूं बि कोन थी चूं। मूंखे त इहो ख़ौफ़ किथे ईअं न थिए ये दिलबर निकाह करे दादली के वठी न वञे। अञा मलाकड़ो मतो ई न आहे, तूं अॻ में ई रोई वेठे। अदा मां नथो चाहियां त मुंहिंजी शादी में मलाकड़ो मचे। मां इहो ई थो चाहियां त मुंहिंजी शादी ख़ैर सां थी वञे। अदा वॾा अदा गुरु सही थो चवे, कुझु अहिड़ो सोच जो इहो कमु ख़ैर सां थी वञे। ऐं हा जेकॾहिं पयो शादीअ में खंजाणो तो कुंवार भली वेंदी, पैसा भी हलिया वेंदा ऐं अदा गुलू भी हथन में हलियो वेंदो। तव्हां छा था सम्झो त इहो कुझु को मूंखे न आहे? पोइ अदा अञा ताईं कयो कुझु कोन अथई। सुभाणे वञी थाणे ते सूबेदार सां मिलां थो, जेतिरो बि वात खोलियाई न ओतिरो ई वात भरींदोसांसि। कमु अहिड़ो करे ईंदोसां जो इन दिलबर वारनि जी अक आहे मां शादी वारे ॾींहुं तव्हांखे को बि नज़र न ईंदो ऐं सभु लाक में वारिया हूंदा ऐं असां गुलू जी शादी वॾी धाम धूम सां कंदासीं। जेकॾहिं ईअं थिए थो न पोइ त वाह वाह थी। ईअं ई थींदो मुंहिंजा भाउ, ईअं ई थींदो। इहो दिलबर मूंखे मस्तानी जो चई मूंखे बेवकूफ़ पियो बणाए। बस मां ज़हर जा टुक पी वियुसि, ख़ैर खूबी सां अदा गुलू जी शादी थी वञे। हुन खां पोइ दिलबर वारनि जे हेठां ज़मीन खे ट्रामो न पढ़ायो त मुंहिंजो नालो मलार आहे, या त मां उन्हनि सभिनी खे ख़तम कंदुसि या उन्हनि खां मस्तानी जो ॾस वठंदुसि। इन जो मक़सद त अञा तोखां मस्तानी विसरी न आहे। ख़ुदा वॾा मस्तानी मूंखां मौत पुॼाणा विसरी थी, बाक़ी इन जहिड़े जहान मां मूंखे मस्तानी कॾहिं बि नथी विसरी सघी। एक छोकरी जो अग में रिश्तो थियल आ, 2 ॾींहनि में उनजी शादी थियण वारी आ, तव्हां हाली मूंखे उहा छोकरी ॾेखारी आ। मूं सिर्फ मूंखे इहो ॿुधाए त छोकरी तोखे पसंद आई आहे या न। कहिड़ो फ़र्क़ु थो पए चाचा ख़ुदा बख़्श, तो छोकरी मूंखे पसंद आई हुजे या न आई हुजे, जॾहिं छोकरी जो रिश्तो मूंखे मिलणो ई न आहे त पोइ उनजे बारे में सोचे मां छा कयां। अदा कहिड़ी ख़बर मथा तुंहिंजे नसीब में उहा ई छोकरी लिखियल हुजे। भाॼाई हुनजो रिश्तो के ॿियनि थियल आ। सभु नसीब जो चक्कर आ वरिया मां। सदोरी भी त तुंहिंजे नाले सां जुड़ी हुई ऐं वनवाह में भी वेठी हुई। ओ ॾिठी न छा थियो, निकाह वञी गोरामा सां थियुसि ऐं छोकिरी जो ॿिए हंधि रिश्तो थियल आ। थी सघे थो टुटी वरी तोसां निकाह थिएसि। सचो आई सावण सचो, लिखे जा लेख आहिनि, माण्हू सोचे हिकिड़ो थो थिए वरी ॿियो थो।
उहे त मुंहिंजा नसीब फिटल हुया पर हर कंहिंसां ईअं न आहे थींदो। हाणे फर्ज़ करे न छोकिरी हे पी खे असां शादीअ लाइ राज़ी बि करे ऐं इहो रिश्ते ॾियण लाइ बि तयार थी वई, पोइ तूं त इनकार न कंदे न? ठीकु आहे बाबा, जेकॾहिं इहो रिश्तो मिले थो न त पोइ मां हिन ॻाल्हि सोचींदुसि। वरियाम हा बि उते कया जिते को आसरो ई नाहे। निज़ाम खां मां इहो रिश्तो कढी वेंदुसि, मूंखे पूरी पूरी उमेद आहे। देर न कर खुदा बख्श कर, मस मस त वरियाम राज़ी। खाधे मुंहिंजा साईं, बेगम एॾी कावड़ चङी न आहे। मां हितां वञा थी। 2 मिंट बीह त सही, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। पर मां तव्हां सां ॻाल्हाइण नथी चाहियां। भानु बेगम, इन नंढड़नि ॻाल्हियुनि तां माण्हू परे पवंदो आहे। इन करे एतिरा वेछा पैदा न कर जो माण्हू हिक ॿिए जी शिकिल ॾिसण खां बहिरे वञे। ही छा हिन ॿिन्ही में एॾा वेछा पइजी विया आहिनि? पर छो? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी आहे हिननि में? मालूमात करणी पवंदी। इहो ई त मां चाहियां थी, ताण हमेशा लाइ अलॻि थी वञूं। बेगम, मां तोखां अलॻि थियणु नथो चाहियां। ऐं मुठिय से हिते का वॾी ॻाल्हि थी लॻे। असली सभु रधे पके में पाणी पियल आहे। हाणे तुंहिंजे चाहिण या न चाहिण सां कुझु न थींदो। बानो, बानो मुंहिंजी ॻाल्हि। साईं वॾा, अहिड़ो छा थियो आहे जो जीजा एॾी नाराज़ आहे तव्हां सां? का ॻाल्हि न आहे। का त वॾी ॻाल्हि लॻे थी न जो जीजा एॾी कावड़ियल आहे तव्हां सां, न त तव्हां सां एॾी कावड़ बि त कोन्हे। चयमि त का बि ॻाल्हि न आहे। मार कर वञी घर जो कमकार कर। नौकराणी आई, नौकराणी थी रहो बस। हल। भाइयों सही, मुंहिंजी ॻाल्हि थोरी गौर सां जी चाचा, तव्हां ॻाल्हि कयो। शरीयत सदोरीअ मथां नज़र रखो, घर खां ॿाहिरि कॾहिं बि न करण न ॾिजांसि। चाचा, छोरी मुंहिंजी ॿुधे किथे थी? रोज़ रोज़ पंहिंजे भाउरनि जे घर भॻी बीठी आहे। अधी तूं हुनखे रोके छाए, जेकॾहिं न मुड़े न मूंखे ॿुधाए जाए, मां हुनजी चङो भॼींदुसि। खुदा कर दे कर त तूं बि करी त छोरीअ त असांखे निकिरण जो रब न छॾियो आहे। यहाँ से घोड़ा कंदी वतंदी रुगो सदोरी 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 बस शादी 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 शादी। हां त असां सफ़ा क्यों पूरो था वतूं घोड़ा में। हां त दोस्तू ऐं लाहौतीअ खे ख़बर पइजी वई आहे। हां त उन्हनि खे मुंहुं ॾेखारण जहिड़ो न रहियो। हां, इहा सदोरी जी मां पहिरीं ग़लती सम्झी माफ़ थो कयां। ये ग़लतियूं आहिनि? अरे गलता न थिए, गलता न, ॿिन्ही खे कारोकारी करे मारे छॾी आहे। अञा ताईं नथो मुड़े न, अञा बि मुंहिंजे खिलाफ गोराम जा कन भरींदो तो रहे। न मुड़ जाए। असां ने बसे वधीक बात न वञ पंहिंजे कमरे में वेह। मां वञी कमरे में वेहा ऐं ही मुंहिंजे खिलाफ तुंहिंजे दिल में ज़हर भरींदा रहनि। छोरी गोराम या कन कोन तो भरियाई, पर तूं बंदूक कहण जे लाइक़ है, बंदूक कहण जे। ये तो हे छॾे वेठा थी ॿई भाउ भेण, ये ॿीहर अहिड़ी ग़लती कई न त तोखे बंदूक आऊं हणंदुसि। हे मुंहिंजो तोसां वाइदो आहे। हणी छॾ बंदूक, कंहिं रोकियो अथई? ॾिठी छोरीअ खे वॾो वात जी हणई, ऐं तूं हिन बीठो ॾिसी रुगो। मासात भला हाल अहवाल न थोड़ी? कहिड़ा हाल अहवाल मासात? छोकिरी खे ॾिसण लाइ वए न, पसंदि आया या न? मासात हिन छोकिरी जो अॻ में ई रिश्तो थियल आहे, इहा ख़बर बाबा वारनि खे कान हुई। यार असां तोखां इहो कोन था पुछूं त छोकिरीअ जो रिश्तो थियल आहे या न, असां तोखां इहो था पुछूं त छोकिरी तोखे वणी या न। वरियाम कूड़ न हणजा, सच सच ॿुधाइजा त छोकिरी तुंहिंजे दिल खे वणी या न। वज़ीर एतिरी वयल कोन हुई, छोकिरी सुठी हुई, पर यार मुंहिंजे पिरी जो मट कान हुई। उहा त असांखे ख़बर हुई त तोखे सदोरी जहिड़ी नज़र किथे बि न ईंदी। हाणे यार छॾियो हिन ॻाल्हि खे, का ॿी ॻाल्हि कयो। यार वरियाम असां सोचियो हुआसीं जेकॾहिं छोकिरी तोखे पसंदि अची वई त असां तोखां मिठाई वठंदासीं। जेकॾहिं यार तव्हांखे मिठाई खाइणी आहे त पोइ उहा ॻाल्हि कयो, मां तव्हांखे हींअर मिठाई खारायां थो। वरियाम रुगो असांखे सखड़ी मिठाई न आहे खाइणी, उन सां गॾु ॿियो घणो कुझु बि थींदो। यार घणो कुझु थींदो मखण, हींअर त मिठाई खारायां थो न। पर हींअर कहिड़ी ख़ुशी में मिठाई खाराईंदे? वज़ीर
इन ही खुशी में तो मिठाई खाराया तो मुंहिंजी उतां जान छुटी। छोकरी जो रिश्तो बेन थियल हो ऐं जेकर छोकरी जो रिश्तो बेन थियल न हुजे हा न तो बाबा मूंखे जबरदस्ती उतां शादी कराया। इन जो मकसद मां तो के छोकरी पसंद आई है। शेरल हाणे अचो तो होटल ते था हलूं, मिठाई भी खारायां थो ऐं यार चांहि भी पीऊं था, वधीक हाल वाल भी उते पिया कयूं। भाऊ कोडल मूं ॿुधो आहे त तूं माई सियाणीअ मां ॾाढो बेज़ार थी वियो आहीं। अरे या तो सा गाल कही मूं गाल कई छो जो रोज तव्हां पाण में विढ़ंदा आहियो न। हाँ यार इहा हकीकत आहे त असां हर रोज विढ़ूं था। ॿुधई न मलूक मूं तोखे छा चयो हो? रायब वो भला गाल के अॻिते सोरियो। कहिड़ी गाल रे? इहा ई बाबा इहा ई। मां रुली रुली थकिजी पियो आहियां, हाणे सोचां थो त का शादड़ी कयां। इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ॻाल्हि त सुठी आहे पर इन कम में तुंहिंजी मदद जी ज़रूरत पवंदी। जो जेको हाल आहे मां तव्हांखे जवाब थोरी ॾींदुसि। मलूक तो वारो कम पको थी वई। बिस्मिल्लाह करे ॻाल्हि करीस। कम पको थियो? अरे रे कहिड़ी ॻाल्हि आहे खुली ॿुधायो। मां चाहियां थो त तूं सियाणी मां बेज़ार तूं उनखे तलाक ॾे मां हुन सां शादी कयां। अरे रे इहा कहिड़ी बकवास थो करी? छा थियो कोडल? अरे निभागा कह जाए जा तोखे इन घर में रहियोसी तूं असांजे ई घर में तो क्यों जी? न न न न बाबा न मां पूरी नज़र न आयो थी। बस बस हाणे बस वधीक गेड़ी न राह पेर कम सॼो ग़लति थियो। तरसो रुगो सियाणी अचे तव्हां ॿिन्ही जूं मां टंगू थो वञां। बस अदा बस असां बस कई को ॿियो रिश्तो ताड़ींदासीं। तूं नाराज़ छो थो थिए? तव्हां ॿिन्ही खे हाणे हिन घर में रहण जी इजाज़त न मिलंदी। चाचा सुभाणे न ॿिए ॾींहुं 13 तारीख़ आहे, ॿिए ॾींहुं शाम जो असां अची कुंवार खे वनवाह में विहारे वेंदासीं। हाँ बाबा तव्हांजी अमानत आहे बाबा, तव्हांजी अमानत आहे। भला मूं कॾहिं इनकार कयो आहे त तव्हां वनवाह में न विहारे वञो। इहो त सही आहे चाचा, पर तव्हां बि के हिकु ॻाल्हि ते बीहो ई कोन था। इन जे करे तव्हांखे ॿुधाइण लाज़मी आहे छो त तव्हां हर वक़्तु बोला टुनींदा रहो था। बाबा घणी केल कयूं कोन था न, सुभाणे न बाक़ी ॿिए ॾियारे तव्हां भली ॼञ वठी अचो, बुकी विझी वञो। बाक़ी 14 तारीख़ निकाह विझी पंहिंजे कुंवार खे वठी वञो बाबा। पोइ असांखे इजाज़त? हाँ बाबा तव्हांखे इजाज़त आहे। पर यार दिल पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, जेकॾहिं न सुल्तान वारनि को मसइलो कयो न पोइ उनखे मूं पाण ॾिजां बाबा। हाँ ॻाल्हि आहे सिधी। सुल्तान जो बिलो असां पाण कंदासीं, इहो तव्हांजे मथां बार न आहे। चङो चाचा न मोकिलणी न आहे, ॿिए जॾहिं शाम जो अजदादन। चङो चाचा। बाबा हाणे छा थींदो? कुछ सोच बाबा साईं, कुछ सोच। बाक़ी वञी हिकु ॾींहुं बचो आहे। मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे अम्मा। छा सोचियो अथई बाबा? मां जेको कुझु सोचियो आहे न उहो तव्हांखे सुभाणे सुबुह जो सॼी ख़बर पइजी वेंदी। बाबा वरी बि कुझु त ॿुधाए न, छा सोचियो अथई? आख़िर ख़बर त पए। त पोइ चङो ॿुध। मासी मरियम मलूक तो सांगो जे ॻाल्हाइण थो चाहे। जी अदा ॻाल्हि कर। मां शादी करण पे चाहियुमि, सोचूं त तव्हां सां पहिरियों ॻाल्हायां। हाणे तूं 2 मिंट खट ते वेह, सुल्तान गुलू ऐं मल्हार वारा अचण वारा हूंदा, पोइ तूं उन्हनि सां बि ॻाल्हि कजांइ। पेर डा ना मलूक पेर डा। भला सुल्तान राज़ी त थी वेंदो? सुल्तान हाणे ॾेई सिधी बंदूक, सुठो इन्ही में ॾेई उनजे पहुचण खां पहिरीं पेर डा। हाँ असल अहिड़ी ॻाल्हि आहे छा? तोखे ख़बर न आहे छा सुल्तान वारा केॾा ज़ालिम आहिनि? तूं इहा ॻाल्हि अचण खां पहिरियां छो न पियो करीं? मूं त सम्झो मासी मरियम राज़ी थी वेंदी, पर हेॾा असांखे मराइण जो प्रोग्राम थी ठाहे। ईअं वरी कीअं थींदो? जेसिताईं सुल्तान सां न ॻाल्हाईंदे मां तोखे वञण कोन ॾींदसि। अरे राहिब पेर ड्राए काॾे काॾे था भॼो? बीहो सुल्तान खे अचण ॾियो न, त इहे टंगू त भञरायाव। आयो आहे शादी करण जे लाइ। साईं तू छा था समझ? बानो बेगम के वञण में कामयाबी वेंदे? बानो बेगम ॾाढी ॾुखी औरत आहे, ॾाढी ॾुखी।
बाबा चाची शो कावड़ जोई आ पुट तुझी अम्मा उन सां छेड़ो कयो तने वा कावड़ थी वई आ अम्मा मुझी तो जड़ो कंदी ना है पर पुट करे करे तुझी अम्मा बि हुन सां छेड़ो ही कंदी आ ना बाबा रुगो चाची कंदी आ अम्मा जड़ो ना कंदी हाणे हाणे तुझी चाची खे मञाईंदासीं को छेड़ो कॾहिं बि कंदी बस साईं हींअर बानो बेगम खे तूं मिंथू कंदे न हू वधीक आखिरी थींदी कुछ ॿ टे ॾींहं छॾे ॾीस न न सुलेखा बानो बेगम अहिड़े औरतुनि मां आहे ई न जेके थोरी थोरी ॻाल्हि ते कावड़जी वेंदियूं आहिनि जीअं असां शादी कई आहे ही पहिरियों चक्कर आहे जो हूअ मूंखां कावड़ थी वई आहे सो बि हुनजो नाराज़ थियण त जाइज़ आहे इन करे जो मूं हुन वीचारे सां धोखो कयो आहे हुन खां तोसां निकाह करण खां पहिरियों ई मूंखे बानो बेगम खे ॿुधाइण लाज़मी आहे हींअर वरी हुनखे इहा ॻाल्हि ॿुधाए मूं तमामु वॾी ग़लती मूंखे लॻे थो त हाणे एतिरो आसानी सां बानो बेगम राज़ी करे कान थी चइबो त बानो बेगम सां एॾी मोहबत कंदो आहे हा पोइ भला असांजे हिसे जी मोहबत बचाई थी जा ज़ुलेखा तू तो मुझे सही साईं असां दुआ कर त बानो मञाए वठो पोइ सम्झो त मुंहिंजो घर मुकमल थी ये दुनिया